अहिड़ा खोड़ सारा वाक़िया आहिनि। जीअं हाणे ताज़ो ई खैरपुर ज़िले जे शहर बोज़दार वॾा मां हिकिड़ी हिंदू न्याणी अगवा थी, उनजो जबरी मज़हब तब्दील करायो वियो। 15 ॾींहंनि खां उहा न्याणी वालदेन वटि मोटी आई। उनखे छोकिरो न हलाए सघियो, छोकिरे उनखे वापसि करे ॾिनो। अहिड़ा खोड़ सारा असां वटि मिसाल मिलनि था। ॻाल्हि इहा आहे त मज़हब तब्दीली जे लाइ छोकिरे सां शादी वाजिबु त कोन्हे। जिन वालदेन न्याणियुनि खे पढ़ायो कयो आहे, जेकॾहिं हू दिली तौरु मज़हब इस्लाम खे अपनाइनि थियूं त वालदेन जे घर छॾण जी ज़रूरत त कोन्हे। हू पंहिंजे वालदेन जे घरनि में रही बि मज़हब इस्लाम जी प्रचार करे सघनि थियूं। इन में कंहिं बि क़िस्म जी का कबाहत कोन्हे। दुनिया जे अंदरि अहिड़ा खोड़ सारा मिसाल आहिनि। पूरी दुनिया तव्हां ॾिसो, हिंदुस्तान जो मिसाल वेही ॾिसो, जंहिंमें खोड़ सारा फैमिली जा मेंबर, कंहिंजी माउ हिंदू आहे त उनजो वालिद साहिबु मुस्लमान आहे, कंहिंजो वालिद साहिबु मुस्लमान आहे त माउ हिंदू आहे। उनजो औलाद जॾहिं शऊरी तौरु वॾो थिए थो त हू कहिड़े दीन कहिड़े धर्म सां लाॻापिजे थो, उनखे अख़्तियारात हासिलु आहिनि। इहो को एॾो वॾो मामिलो कोन्हे को। असुलु मामिलो इहो आहे त इन सॼे जेको वायुमंडल हिते थियो थो न्याणियुनि जे सूरत मां, न्याणियुनि जे जबरी जेको मज़हबी तब्दीली वारी जेका सूरत हाल आहे, उन जे पोइ वॾे में वॾो हथकंडो हिकिड़ो आहे त आया इन न्याणियुनि जे जबरी मज़हब तब्दीली अगवा जे पोयों सिर्फ़ु ॿिनि माण्हुनि खे ख़ासि करे सिंध में टारगेट ॾिनो वियो आहे। हिकु मियां मिठू, ॿियो अयूब सरहंदी, या को टियों अहिड़ो को मथां हाणे हुननि पैदा कयो हुजे उन्हनि हथकंडनि। आख़िर इन्हनि ते ई कहिड़ी ज़िम्मेवारी आहे त तव्हां हिंदू न्याणियूं अगवा करायो ऐं उन्हनि जा जबरी मज़हब तव्हां तब्दील करायो। बाक़ी बि त भला खोड़ फ़िक़हनि जा आलम आहिनि। मुस्लमाननि जे अंदरि बि त काफ़ी सारा फ़िक़ह ऐं जेको आहे उहो मुसला आहिनि। अहल शीयत जा बि तमामु वॾा आलिम वेठा आहिनि, सुन्नी हज़रात बि आलिम वेठा आहिनि, देवबंदी ॿिया बि खोड़ सारा वेठा आहिनि। पर कंहिं बि मदरसे ते, कंहिं बि जॻह ते न्याणियूं कोन थियूं अचनि मज़हब तब्दील करणु। मज़हब जंहिंखे जो बि तब्दीली जो मामिलो अचे थो अयूब सरहंदी वटि ऐं मियां मिठू वटि ई वञे थो। आख़िर उन जो छा सबबु आहे?